जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। उदासी टीवी में सभिनी पहिरीं प्यारनि खे वेलकम। हलूं था अपडेट जी तरफ़। जी हाँ दोस्तों, अॼु जी अपडेट आहे वीरन जी बेइज़्ज़ती ड्रामे जी हिकु बहितरीनु मौज़ू ते रिव्यू कंदासीं। हलूं था अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि मिठड़नि दोस्तनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे अजरक उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ चैनल अव्हांजो चैनल आहे। हिन ते हर टाइम अव्हांखे बर वक़्तु उदासी टीवी ते अपडेट मिलंदी रहंदी आहे। तव्हांजो टाइम घणो टाइम नथा वठूं। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्तनि इहो सोचो हूंदो नरोज़ आयो आहे त नरोज़ बाज़ार खे पूरो कंदो ऐं सालीअ जो बदिलो वठंदो ऐं भावनू खे ख़ुशि कंदो ऐं उन सां पोइ शादी कंदो ऐं पोइ ड्रामो ख़तमु थी वेंदो। ईअं सोचण सां ईअं न थींदो। इन में टाइम लॻंदो, वक़्तु लॻंदो ऐं बहानो थी सघे थो त नरोज़ खे रोके इन मसइले मां, बाबा इन मसइले में तूं हथु न विझ। साले खे मां रोकियो, उहो न मुड़ियो, लेकिन तूं न विझ हथु मसइले में, तूं नुक़सानु खाई वेंदे ऐं मां नथी चाहियां हाणे वरी तुंहिंजो नंबर अचे ऐं बाज़ार खान तोखे पूरो करे। अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो अचण वारनि किस्तनि में ज़बरदस्तु हाणे सीन अचण वारा आहिनि तव्हांजे साम्हूं। ऐं जीअं जीअं एपिसोड अॻिते वधंदा तीअं तीअं शामिर ख़ान बि आहिस्ता आहिस्ता बाज़ार खान में हथु विझंदो वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।